मतलब सही संस्कृति का लगान घर में बड़ा बनाना है। मतलब किताब की छपाई में एक ही तरफ देना है जो कोई ब्रीफ के भरे घड़ी आजा में है। सिर्फ असा हिकड़े के तनकीद में जुड़ा है। कमा बदलना है, क्यों बदलना है, जेकर जात जे हिसाब से तनकीद करना थी तो बोलते थे लेकिन जितना के माने बाकी जेकर तनकीद करनी है तो उनका अमल की बुनियाद पे करो। फला साईं जो अमल करो वो उस्ताद जे हक में हो या न, जेकर उस्ताद जे हक में न हो ऐं उन हक में उस्ताद खे नुक़सान पहुतो तो फिर यकीनन वो सदा जो मुस्तहिक़ आहे। जेकर न हुन पक्के ईमान सां कमु कयो ऐं उस्ताद लाइ विढ़ियो त हाणे ज़रूरी न आहे त उन भेड़ खां पोइ उहा भेड़ कामयाब थी वञे ऐं उस्ताद खे पूरी शइ मिली वञे। तव्हां जहिड़ी शयुनि सां विढ़ण था वञो, जिते टकराव करण था वञो, उते तव्हांजा पंहिंजा खोड़ मुख़ालिफ़ बीठा आहिनि। उन सभिनी शयुनि खे नथे नज़र रखी पंहिंजी हिकमत अमली जोड़े उन खां पोइ जंगी जोड़णी पवंदी। पहिरीं ॻाल्हि इहा त असां सां वॾे में वॾो मसइलो इहो आहे जो असां पाण में अटकिया बीठा आहियूं। इहा शइ कतल न हुजे, इहा शइ मायूसी ऐं उन खां पोइ उन में जेको अॻियां विढ़े थो उनखे माज़ूल बणाए थी छॾे। माण्हू कमज़ोर थींदो वञे, उहो विढ़ी नथो सघे, उनजी स्टेमिना टुटी थी वञे। हिकिड़ो ग़लति लेने सां थो विढ़े, तव्हांजे गिरसन सां थो विढ़े, उस्ताद जे गारे जो जवाबु ॾिजे। इहे शयूं माना असांजे माना दिलि शिकस्त करे थी छॾनि। जेकॾहिं पाण दिलि शिकस्त थी ऐं वेही रहंदासीं त पोइ जारी जग सां तो जेको थोरो ज़ब्त विढ़ाइण घर में ऐं ईअं कमु जीअं हले थो तीअं हले।